बुलेटिन में अवां खे वली का था। बुलेटिन जो आगाज़ कंदासीं। नाम खबर साथ मुल्क में ज़रूरी बांझ जी खोट ऐं महांगाई ख़िलाफ़ पीपल्स पार्टी जे सॾ ते डिविजनल सतह ते एहतजाज कयो पियो वञे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायत ते हारियुनि साइकीअ जे साथ लाड़काणे ऐं साहिवाल डिवीज़न में ट्रैक्टर रैलियूं कढियूं पई वञनि। लाड़काणे में वॾे वज़ीर मादली शाह, जमील सोमरो ऐं खुर्शीद जुनेजो जी अफ़गानी में रैली कढी वई। साहिवाल में राजा परवेज़ अशरफ ऐं शहज़ादा सईद चीमा जी अॻवानी में रैली कढी वई। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी इमरान खान खे भॼाए ज़रई मईशत बचाइण जो मुतालबो करे रही आहे। अवां खे आगाह कयूं पिया। मुल्क में ज़रूरी बांझ जी खोट ऐं महांगाई ख़िलाफ़ पीपल्स पार्टी जे सॾ ते डिविजनल सतह ते एहतजाज कयो पियो वञे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायत ते हारियुनि सां एकीअ जे साथ लाड़काणे ऐं साहिवाल डिवीज़न में ट्रैक्टर रैलियूं कढियूं पई वञनि। लाड़काणे में वॾे वज़ीर मादली शाह, जमील सोमरो ऐं खुर्शीद जुनेजो जी अफ़गानी में रैली कढी वई। साहिवाल में राजा परवेज़ अशरफ ऐं शहज़ादा सईद चीमा जी अफ़गानी में रैली कढी वई। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी इमरान खान खे भॼाए ज़रई मईशत बचाइण जो मुतालबो करे रही आहे। आगाह कयूं पिया अवां खे। मुल्क में ज़रूरी बांझ जी खोट ऐं महांगाई ख़िलाफ़ पीपल्स पार्टी जे सॾ ते डिविजनल सतह ते एहतजाज कयो पियो वञे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायत ते हारियुनि साइकीअ जे साथ लाड़काणे ऐं साहिवाल डिवीज़न में ट्रैक्टर रैलियूं कढियूं पई वञनि। लाड़काणे में वॾे वज़ीर मादली शाह, जमील सोमरो ऐं खुर्शीद जुनेजो जी अफ़गानी में रैली कढी वई। साहिवाल में राजा परवेज़ अशरफ ऐं शहज़ादा सईद चीमा जी अफ़गानी में रैली कढी वई। हैदराबाद में तफ़सील मालूम कयूं था। धरती टीवी जे रिपोर्टर माफ़ कजो नासिम, कराची में शबीर आशारी सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी शबीर, आगाह कजो। जी बिल्कुल, पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफा हारियुनि सां एके तौर ऐं मुल्क में जेका यूरिया बहाण जी हथरादू खोट आहे उन ख़िलाफ़ मुल्कगीर जेको आहे ट्रैक्टर रैलियूं कढण जो ऐलान कयो वियो हो। पहिरें मरहले में अॼु सिंध जी लाड़काणे डिवीज़न में ऐं उनखां अलावा पंजाब जी साहिवाल ट्रैक्टर रैलियूं कढियूं वियूं। अॼु जेका लाड़काणे डिवीज़न में रैली निकिती आहे उहा वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं उतां जेको ज़िलई सदर आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो खुर्शीद जुनेजो ऐं जमील सोमरो उन जी अॻवानी में ट्रैक्टर रैली जेका आहे उहा कढी वई आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायत ते रैली निकिती आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त वफ़ाक़ी सरकार ॿियो बि चयो पर यूरिया बहाण फराहम करण में बि नाकाम वई आहे, जंहिंजे करे मुल्क जी जेका ज़राअत आहे उहा तबाह थी चुकी आहे। ॿिए मरहले में जेको आहे ॿुधाए थो वञे त सिंध जूं जेके ॿियूं डिवीज़नूं आहिनि जंहिंमें ख़ासि तौर ते 24 तारीख़ ते वरी हैदराबाद डिवीज़न में रैली निकिरंदी, जंहिंजी अॻवानी बिलावल भुट्टो ज़रदारी पाण कंदो ऐं हुन में वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं ॿिया पाकिस्तान पीपल्स पार्टी जा अॻवान शिरकत कंदा। पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां 21 खां 29 जनवरी ताईं मुल्क जे मुख़्तलिफ़ डिवीज़ननि में ट्रैक्टर रैलियूं करण जो ऐलान कयो वियो आहे। जी ठीक है, मेहरबानी शबीर आशारी आगाह करण जे लाइ। जी नाज़रीन, शबीर आशारी आगाह करे रहियो हो। मुल्क में ज़रूरी बांझ जी खोट ऐं महांगाई ख़िलाफ़ पीपल्स पार्टी जे सॾ ते डिविजनल सतह ते एहतजाज कयो पियो वञे। अवां खे आगाह कयूं पिया। मुल्क में ज़रूरी बांझ जी खोट ऐं महांगाई ख़िलाफ़ पीपल्स पार्टी जे सॾ ते डिविजनल सतह ते एहतजाज कयो पियो वञे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायत ते हारियुनि सां एकीअ जे साथ लाड़काणे ऐं साहिवाल डिवीज़न में ट्रैक्टर रैलियूं कढियूं पई वञनि। लाड़काणे में वॾे वज़ीर मादली शाह, जमील सोमरो ऐं खुर्शीद जुनेजो जी अॻवानी में रैली कढी वई। साहिवाल में राजा परवेज़ अशरफ ऐं शहज़ादा सईद चीमा जी अॻवानी में रैली कढी वई। पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी इमरान खान खे भॼाए ज़रई मईशत बचाइण जो मुतालबो करे रही आहे।